रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मक़सद उम्मत जे लाइ हिदायत जा रस्ता आम करणो हुयो। अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे इंसान ज़ात खे पैदा करणु फरमायो पंहिंजी इबादत जे लाइ। इन इबादत मां अहम इबादत नमाज अदा करणु आहे। तमाम ॾींहंनि जी नमाज़ुनि मां फज़ीलत वारी अहमियत वारी जेका नमाज आहे उहा जुमातुल मुबारक जी नमाज आहे। तमाम ॾींहंनि जे अंदरि अफ़ज़ल ऐं फज़ीलत वारो फ़र्ज़ नमाज़ुनि जे अंदरि जुमातुल मुबारक जी नमाज फज़ीलत वारी, महीननि जे अंदरि रमज़ानुल मुबारक जो महीनो फज़ीलत वारो। कायनात में रब 18,000 मखलूक़ात के पैदा करण फरमायो। 18,000 मखलूक़ात में फजीलत सिर्फ़ ऐं सिर्फ़ इंसान ज़ात के बख्शण फरमाई। इंसान की इज्जत अफ़ज़ाई कंदे रब फरमायो त लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, असां इंसान के सोने में सोनो करे पैदा फरमायोसीं। अल्लाह तबारक व तआला जैसी ताईं इंसान के हुस्न अता न फरमाए, दुनिया के अंदर केतरा भी जाली मेकअप ऐं पाउडर ऐं रंगन जा इस्तेमाल करे, पर उन जे अंदर उहा ख़ूबसूरती कदें भी नथी मिले जेका ख़ूबसूरती अल्लाह नेचुरली तौर ते इंसान के नसीब फरमाई है। पैदा कंदड़ भी अल्लाह, तस्वीर असांजी ठाहींदड़ भी अल्लाह, कायनात में नौकरी भी पंहिंजी ते असांखे लगाइण वारी ज़ात अल्लाह जी। फरमाई ता नौकर मां अल्लाह जी ज़ात जायो, फ़कीर अल्लाह जी ज़ात जायो। जेतिरो अॻ में तव्हां पंहिंजी इन नौकरीअ खे संभालींदा, तव्हां होशियार थींदा, तव्हां अल्लाह तबारक व तआला जे इन मंज़िल के माणींदा, अल्लाह ओतिरो तव्हांखे दुनिया जे अंदरि आसानियूं ॾींदो, नूरानियत ॾींदो। तव्हां जो आख़िरत जो मक़ाम ऐं आख़िरत जो रस्तो, हिदायत जो रस्तो तव्हां जे लाइ दुरुस्त ऐं आसान थींदो वेंदो। ऐं जेतिरो तव्हां दुनिया जे अंदरि हिदायत वारे रस्ते के छॾींदा, पोइ तव्हां ज़ाहिरा या हिदायत आहे या गुमराही आहे, विचो रस्तो न आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मुक़द्दस की इब्तिदा के अंदर फरमायो, फरमाई त ज़ालिकल किताबु ला रैब फीह, सब खां पहिरियां अव्हां खे यकीन ॾियारण जे लाइ अल्लाह फरमायो त ही उहो क़ुरान मुक़द्दस आहे जंहिंमें कंहिं भी क़िस्म जो शक ऐं शुबो न आहे। पहिरियां तव्हां जॾहिं तक़ीर ॿुधंदा न, यकीन कंदा त वाह इहो ॻाल्हाइण वारो सच थो ॻाल्हाए, कूड़ थो ॻाल्हाए। अव्हां पंहिंजे वालिदैन, अव्हां पंहिंजे इज़्ज़त ऐं एतिराम वारियुनि शख़्सियतुनि जे तरफ़ तव्हां नज़र कंदा, ज़ाहिरा तव्हां उन्हनि खे इकराम वारी कैफ़ियत सां ॿुधंदा ऐं ॾिसंदा। उन्हनि जो ॻाल्हाइण तव्हां जे लाइ अहमियत रखंदो। बाबा मुंहिंजो अबो थो ॻाल्हाए, मुंहिंजी अमड़ थी ॻाल्हाए, मुंहिंजो उस्ताद थो ॻाल्हाए। वरी इल्म जे मक़ाम ते जॾहिं ईंदा त तव्हां जे साम्हूं उस्ताद जी ऐं इल्म वारे जो मक़ाम ऐं मर्तबो वधीक हूंदो। कायनात जा सभु ॻाल्हाइण वारा हिकु तरफ़ कयो, अल्लाह जो क़ुरान ॻाल्हाइण वारो तमाम कायनात जे फज़ीलतुनि खां मथे फज़ीलत वारो कलाम आहे। एॾी फज़ीलत हिन खे अल्लाह नसीब फरमाई जो हाणे असांजा वॾा त कूड़ा थी सघनि था, पीर मुर्शिद बुज़ुर्ग उहे कूड़ ॻाल्हाए सघनि था। रब जो क़ुरान कूड़ खां त पाक आहे, पर फरमाई त रब जो क़ुरान शक खां भी पाक आहे। शक भी न आहे क़ुरान जे अंदरि। फरमाई त ला रैब फीह, इन में शक भी न आहे। शक खां भी अल्लाह क़ुरान खे पाक कयो ताकि तव्हां जे अमल जे अंदरि कंहिं भी क़िस्म जी रुकावट न बणिजे। फरमाई त हुदल लिल मुत्तक़ीन, परहेज़गारनि जे लाइ अल्लाह इन क़ुरान खे हिदायत मुक़रर करणु फरमायो। जेके परहेज़गार आहिनि, जेके अल्लाह का ख़ौफ़ वठण वारा आहिनि, ईमान आंदो अल्लाह जी ज़ात ते, रसूलुल्लाह जे फरमान ते, क़ुरान मुक़द्दस के पंहिंजे अखियुनि जो नूर बणायूं ऐं उन ते अमल करण जे लाइ तयार थी बीह रहिया। फरमाई त उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून।
फरमाई इन्हनि आयतुनि खे न क़ुरान मुक़द्दस खे अल्लाह जे तरफ़ खां हिदायत बनाए करे मोकिलियो वियो। वउलाइका हुमुल मुफ़्लिहून, फरमाई कामयाबी रखियल आहे त अल्लाह जे क़ुरान में रखियल आहे, रब जे कलाम में कामयाबी रखियल आहे। जेतिरो इंसान अल्लाह जे कलाम खे सुञाणींदो, वेझो ईंदो, पढ़ंदो, अल्लाह पाक उन जे लाइ हिदायत जा रस्ता ओतिरा आसान करणु फरमाई। फरमाई इन कलाम मुक़द्दस जे अंदरि सिर्फ़ आख़िरत जी हिदायत जा रस्ता न ॿुधाई, दुनिया जे अंदरि भी हिदायत जा रस्ता इन क़ुरान में बयान फरमाई। तव्हां मुसीबत में हुजो, अल्लाह तबारक व तआला मुसीबत जे वक़्त में तव्हांजी रहनुमाई करणु फरमाई। फरमाई त अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दआ व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्द अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून। फरमाई जॾहिं तव्हां मुसीबत में हुजो, तकलीफ़ जी हालत में हुजो, इन मुसीबत ऐं तकलीफ़ जे वक़्त में सॼणो तव्हांजो कमु आहे, जवाबु ॾियणो अल्लाह जी ज़ात जो कमु आहे, सॼो अल्लाह जी ज़ात। फरमाई तव्हांजी मुसीबतुनि खे दूर करण वारी ज़ात अल्लाह जी, परे करण वारी ज़ात अल्लाह जी, तव्हांजे तकलीफ़ुनि खे ख़तमु करण वारी ज़ात अल्लाह जी। दुनिया जे अंदरि ॾिसो, हर इंसान परेशान लॻो पियो आहे, हर इंसान खे का न का तकलीफ़ आहे, को न को आरज़ो आहे, का न का मुसीबत आहे। या मुसीबत छाजे करे आहे? क़ुरान खे असां हिदायत जो ज़रियो नाहे बणाए। मां हिते 8 ॾींहं रहियो आहियां, 8 ॾींहंनि में घटि में घटि 8 माण्हुनि पंहिंजी मुसीबतूं उन जे हल जे लाइ, मशवरे जे लाइ अहिड़ा माण्हू फाथा पिया आहिनि जो तव्हां पंहिंजी हालत ॾिसंदा न, चवंदा न त जब दूसरों का गम देखा तो अपना गम याद ही न रहा। अहिड़ा माण्हू मुसीबत में फाथा पिया आहिनि, अहिड़ो तकलीफ़ुनि जे अंदरि वता पिया आहिनि। वरी जहालत, उन मुसीबत जे हल जी ख़बर बि न आहे, छाजे करे वॾनि जी फर्माबरदारी न आहे, अदब न आहे, एतिराम न आहे। अॻ में वॾनि जो एतिराम हूंदो हो, अदब हूंदो हुयो, फर्माबरदारी हूंदी हुई त वॾा बि उन्हनि जो उहो ख़्यालु रखंदा हुआ। हवाए नंढो आहे, बच्चो आहे, ख़्यालु रखे थो, एतिराम करे थो, हिनखे सुहिणो रस्तो ॾेखारियां। अॼु अक्सर करे नौजवान के आहिनि फर्माबरदार, पर अक्सर करे तव्हां ॾिसंदा पंहिंजे अबे अम्मा खां वधीक पाण खे होशियारु सम्झंदा, पंहिंजे अबे अम्मा खां वधीक, पंहिंजे उस्तादनि खां वधीक, पंहिंजा जेका उन्हनि जा मुस्लिह आहिनि, इस्लाह वारा आहिनि, मुहसिन आहिनि, उन्हनि खां वधीक पंहिंजो पाण खे होशियारु सम्झंदा, जंहिंजे करे उहे दुनिया जे अंदरि बि ख़्वार थियनि था, रुसवा थियनि था, ज़लील थियनि था। पर ज़िद्दियत जे करे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी हट दारमी जे करे, अना जे करे सुधरण जे लाइ, हिदायत जे रस्ते जे तरफ़ अचण जे लाइ तयारु न आहिनि। हदा के पंहिंजो पाण खे मारे छॾींदा पर ज़िद न छॾींदा। अल्लाह फरमाए त तव्हां अचो अल्लाह जे क़ुरान जे तरफ़। इहा कमज़ोरी आहे जो तव्हां क़ुरान जे तरफ़ नथा अचो, रसूलुल्लाह जे फरमान जे तरफ़ नथा अचो। असांजे अंदरि जेकॾहिं अक्सर बीमारी पैदा थींदी आहे, हिक ॿिए सां नफ़रत पैदा थींदी आहे, तकब्बुर जे करे, वॾाईअ जे करे, साण हसद जे करे पैदा थींदी आहे। पर जेकॾहिं हिन तकब्बुर खे तव्हां उछलाईंदा, ऐं इहो तकब्बुर अहिड़ी शइ आहे जंहिं शैतान खे सभ खां पहिरियां अल्लाह जे प्यारनि फ़रिश्तनि जे लिस्ट मां कढी करे जहन्नम जे लिस्ट जे अंदरि उछलाए छॾियो। शैतान खे रब हुकुम फरमाए त उसजुदू लिआदम, सजदो कयो आदम खे। शैतान इनकार कयो, अबा वस्तकबर, इनकार कई, वकान मिनल काफिरीन, काफ़िरनि मां बणिजी पियो, नाफ़रमाननि मां बणिजी पियो। रब फरमायो क़ाल या इब्लीस मा मनअक अन तस्जुद लिमा ख़लक़तु बियदैया अस्तकबरत अम कुन्त मिनल आलीन। क़ाल अना ख़ैरुम मिन्हु ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तनी मिन तीन। इब्लीस उते पंहिंजो अकुल हलायो, अल्लाह जी फर्माबरदारी जे तरफ़ न आयो, जंहिंजे करे रब जे क़ुरान उसूल सेखारणु फरमायो। फरमाई जाते अथेंटिक हुकुम अची वञे, यकीनी हुकुम अची वञे, उन वक़्त में पंहिंजे अकुल खे न हलाइजो। अकुल हलाईंदव त बर्बाद थी वेंदा। हेॾा रब जो क़ुरान अची वियो, पंहिंजे अकुल खे पोइ उछलायो, अल्लाह जे क़ुरान जी फर्माबरदारी कयो। मुहम्मद रसूलुल्लाह जो हुकुम अची वियो, पंहिंजे अकुल खे बाद में रखो, अल्लाह जे रसूल जे हुकुम खे अॻु में रखो। केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि। रब फरमाए तव्हां नमाज़ुनि खे क़ाइमु कयो, तव्हांजो अकुल चवे थो त असां नमाज़ पाण वेंदुसि, रोज़ीअ जे अंदरि नुक़सानु थींदो, इहे नमाज़ूं थींदियूं रहंदियूं, बाद में असां पढ़ी वठंदासीं।
अञा नौजवान आहियूं। इहे सभु अकुल जा फासिद दलील आहिनि। का ख़बर न आहे तव्हांजो मौत कहिड़े वक़्त में वाक़े थिए, ऐं जेकॾहिं तव्हां इन हालत में मरी विया, अल्लाह पाक तव्हां खां फ़र्ज़नि जे बारे में पुछा करणु फरमाईंदो। रब साईं पंहिंजे हुक्मनि जे बारे में तव्हां खां पुछा करणु फरमाईंदो। तंहिंजे करे अर्ज़ु कयुमि त अकुल खे रब जे हुक्म जे साम्हूं मुक़दम न रखो। हा, मुंहिंजे हुक्म खां अॻिते रखो था, मर्ज़ी जा मालिक आहियो। जेकॾहिं ॿिए के वॾे जे हुक्म खां अॻिते रखो था, उन में एतिरो नुक़सानु न आहे जेतिरो नुक़सानु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फरमान खां अॻिते रखण में नुक़सानु आहे। शैतान बि उहो ई कमु कयो। रब फरमायसि त इब्लीस मा मनाक अन तस्जुद लिमा ख़लक़तु बियदैया। इब्लीस, जॾहिं मुंहिंजो तोखे हुक्म अची वियो, मुंहिंजे हुक्म खां बाद में तो इन आदम अलैहिस्सलाम खे सजदे खां इनकार छो कयो? इब्लीस चई त अना खैरुम मिन्हु ख़लक़तनी, मां बहितर आहियां, मां इन आदम अलैहिस्सलाम खां भलो आहियां। छो? चई इन जे करे ख़लक़तनी मिन नारिन, पैदा तो कयो मूंखे इन मां बाहि मां। माना एतिरो बि सम्झे पियो पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। शैतान एतिरो बि सम्झे पियो त मूंखे पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी आहे, मूंखे तो इन मां बाहि मां पैदा कयो, ऐं मिन तीन, ऐं इंसान खे तो मिटीअ मां पैदा कयो। इन जे करे बाहि जेका आहे बुलंद आहे, रोशन आहे, मिटी उन जे मुक़ाबले में ज़रा कमज़ोर आहे, हेठीअ वारी शइ आहे, आजिज़ीअ वारी जॻह आहे। इन जे करे मां उन खां इज़त वारो ऐं मक़ाम वारो आहियां। अल्लाह फरमाए त तूं इन पंहिंजे अकुल हलाइण जे करे तबाह थी वएं। अल्लाह से हुन जे मथां फरमाई त तुंहिंजे मथां लानत आहे जेसीं ताईं क़यामत क़ाइम थिए, तेसीं ताईं इब्लीस खे अल्लाह पाक लानतुनि जी लिस्ट में लिखणु फरमायो। कढी छॾी पंहिंजे दरबार मां, निकिरी वञ। तो चवणु न वरितो न अल्लाह जी ज़ात जो, निकिरी वञ। उलमा फरमाईंदा आहिनि त तव्हां गौर कयो, इब्लीस रब जे हिकिड़े सजदे जो इनकार कयो, अल्लाह से हमेशह जे लाइ उनखे पंहिंजे दरबार मां तड़े छॾियो। इंसान रोज़ानो केतिरनि सजदनि जो इनकार थो करे, केतिरा सजदा छॾे थो, केतिरी अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी करे थो, त इन इंसान जो आख़िरत जे अंदरि छा असरु थींदो। ऐं सभिनीनि खे यकीन आहे, ज़ाहिर आहे, जंहिं ईमान आंदो आहे अल्लाह जी ज़ात ते, उनखे ख़बर आहे क़यामत क़ाइमु थियणी आहे। क़यामत में अल्लाह पाक वटि हिसाब ऐं किताब ॾियणो आहे। दुनिया में तव्हां कंहिंजे साम्हूं हिसाब किताब ॾियो न ॾियो, तव्हां उन खां भॼी सघो था, अल्लाह तबारक व तआला जे आलम में क़यामत खां भॼी नथा सघो। मूं क़ुरान मुक़द्दस आयतूं पढ़ियमि, फरमाई त तव्हां खां सवाल कंदा क़यामत जे बारे में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं जॾहिं साईं जन उन्हनि जे साम्हूं तबलीग कंदा हुआ अल्लाह जे क़ुरान जी, पोइ काफ़िर अचे एतिराज़ कंदा हुआ। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एतिराज़, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॻाल्हियूं ठाहे, माना पंहिंजो पाण खे मुतमइन करण जी ऐं अॻिले खे डिस्टर्ब करण जी कोशिशि कंदा हुआ, त अॻिले खे असां थोरो मुंझायूं, अॻिले खे रोकण जी कोशिशि कयूं, अॻिले खे दीन वारे रस्ते तां हटाइण जी कोशिशि कयूं। इहा उन्हनि यहूदियुनि जी कोशिशि हूंदी हुई, जीअं अॼु बि कोशिशि आहे मुआशिरे में। दीन जो कमु जेके मुस्लमान कनि था, दावत जो कमु कनि था, उन्हनि जे लाइ केतिरियूं रुकावटूं आहिनि। माण्हू दुनिया खे हासिल करण जे लाइ माल भरे, पैसा भरे, सिफ़ारिशूं करे, ऐं उन जे तालीम खे हासिल करण जे लाइ महिनत करे थो, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे मुफ़्त में पढ़ण जे लाइ बि उन वटि वक़्तु न आहे। अल्लाह जे हबीब जे दीन खे मुफ़्त में पढ़ण जे लाइ बि उन वटि वक़्तु न आहे। पर जेकॾहिं हिते इस्लामी कानून हुजे ऐं ऐलान थिए गवर्नमेंट जो त बाबा जेको क़ुरान मुक़द्दस तजवीद सां पढ़ंदो उनखे असां क्लार्की जी या क्लार्की जी मुलाज़मत ॾींदासीं। ॾिसो त सॼो पाड़ो जेको आहे मस्जिद मदरसे में गॾु थी वेंदो, त बाबा असांखे तजवीद पढ़ायो, नौकिरी थी मिले। आया कोन्हे? सॼो पाड़ो अचे गॾु थी वेंदो त तजवीद सां पढ़ायूं, क़ुरान सुहिणो पढ़ूं, नौकिरी थी मिले। गवर्नमेंट ऐलान कयो आहे, पर हिते ख़बर आहे त क़ुरान जे पढ़ण ते को बि बज़ाहिर इनाम न आहे सवाइ अल्लाह पाक जी रज़ा जी। मदरसा तंहिंजे करे ग़ैर आबाद आहिनि, अल्लाह जा घर तंहिंजे करे ग़ैर आबाद आहिनि, पर हिन जे मुक़ाबले में तव्हां नज़र कंदा जेके बुराई जूं जॻहियूं आहिनि उहे आबाद आहिनि। जीअं हिते तव्हांजे मुआशिरे में होटलनि ते ॾिसो, माण्हू पैसा भरे बि फिल्मूं ॾिसण जे लाइ वात पटी वेठा आहिनि, सिगरेट पीअनि था, वात पटी वेठा आहिनि। बाबा छा आहे, टाइम था पास कनि, वांदा। इहे होटल जेके खुलिया पिया आहिनि। असां वटि वांदा जेके आहिनि घरनि में वेही मोबाइलनि ते टाइम पास कंदा आहिनि, हिते वरी होटलनि ते बि टाइम पास था कनि। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो। असां वटि बि वांदा आहिनि, जिन जो पेट भरियल आहे, जंहिंखे को कमकार न आहे, कंहिं न कंहिं ज़रिए सां बसि उन्हनि जो वहिंवार घर जो पियो हले थो। उहे वांदा होटलुनि ते वेही कचारा करे ऐं पंहिंजे टाइम खे ज़ाया कनि था, पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन खे 24 कलाकनि मां हिकिड़ो कलाक या 15 मिंट निमाज़ जे लाइ उन्हनि खे टाइम न आहे। अफ़सोस आहे इन मुस्लमान जे हाल ते। मुस्लमानो,
उन वक़्त खां अॻु में पंहिंजो पाण खे सिधो कयो जो साहु नेड़ घुट खां हलियो वञे, पोइ तौबा जी तौफ़ीक़ बि न मिले। हिन वक़्त में अल्लाह तबारक व तआला तौबा जो दरवाज़ो खोले छॾियो। तौबा जो दरवाज़ो खुलियल आहे। फरमाइनि था एॾो तौबा जो दरवाज़ो कुशादो आहे जो हेॾां मशरिक़ हेॾां मग़रिब अल्लाह जे तरफ़ खां तव्हांजे लाइ तौबा जा दरवाज़ा खुलियल आहिनि। पर उन जो ग़लति फ़ाइदो न वठो। इन जो इहो फ़ाइदो न वठो त रब जो तौबा जा दरवाज़ा खोलिया अथई, माफ़ थो करे, त बसि गुनाह कंदा वञो, नाफ़रमानी कंदा वञो। अल्लाह बख़्शणहार आहे। दोस्तो, जिते अल्लाह तबारक व तआला बख़्शणहार आहे उते अल्लाह वाहिदुल क़हार बि आहे। उते रब इंसान जे ज़िंदगी जे हिक हिक साह जो हिसाब बि वठंदो। अल्लाह पाक हिक हिक घड़ीअ जो, हिक हिक नेमत जो रब हिसाब वठंदो। अल्लाह तबारक व तआला तव्हां खां पुछंदो, तव्हांखे जवानी ॾिनी हुयमि, किथे ख़र्च कयव? उन जे लाइ सवलो वज़ीफ़ो आहे, पाकाई कयो, तहारत कयो, 5 वक़्त जमात सां जी करे नमाज़ पढ़ो, दुआऊं घुरो। इंशा अल्लाह तव्हांजी ज़िंदगी रसूलुल्लाह जी सुन्नत जे मुताबिक़ गुज़रणु शुरू थी वेंदी। तव्हांखे माल ॾिनो हुयमि, किथां कमायव? काॾां वांदो माल? काथे ख़र्च कयव? काथे तव्हां इन माल खे सर्फ़ कयो? अॼु तव्हां ॾिसो त हे कणकुनि वारा कणकूं लहनि थियूं, उन्हनि जूं रड़ियूं लॻियूं पियूं, राड़ जे मथां राड़ आहे, गवर्नमेंट जो रेट न आहे, तकलीफ़ आहे उन्हनि खे 2200-2300 मण। जॾहिं इहा ई वरी हारनि खां निकिरी मालदारनि वटि, इन्वेस्टरनि वटि जॾहिं इहा ई कणक ईंदी त तव्हां ॾिसंदा त इन जो 4000 रेट वञी पहुचंदो। हिते जिते इंतिज़ामी मुआमिले सां फेलियर आहे, गवर्नमेंट जो फेलियर आहे, त उते असांजे पंहिंजे अमल जो बि दख़ल इन जे अंदरि आहे। जीअं चवंदा आहिनि न, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। इंसान पंहिंजे गिरेबान में नज़र करे त जॾहिं तव्हां एतिरा वक़्त, हीअ त हाणे तव्हांखे कणकुनि जे अंदरि या सारियुनि में तव्हांखे नुक़सानु पहुतो, अॻ में जो मिसाल 5 साल 10 साल 20 साल तव्हां पंहिंजूं सारियूं लाथियूं, तव्हां पंहिंजी कणक लाथी, तव्हां वटि माल पियो हुयो, सोन पियो हुयो, तव्हां वटि चांदी पई, तव्हां हुनजी ज़कात अदा कई। हुनजी ज़कात जे अदा करण जे लाइ मुस्लमान हीला बहाना थो करे। जॾहिं पंहिंजी ज़रूरत अचे थी या पंहिंजे दिलि जी ख़्वाहिश जो सामान अचे थो, इहो ई इंसान 50-50 हज़ार जा मोबाइल बि वठे थो, गाॾियूं बि वठे थो, सहूलियत बि करे थो, अयाशियूं बि करे थो। साईं मुंहिंजे खे चवां, मुख़्तलिफ़ ज़रूरतूं हर इंसान पंहिंजे हिन में इस्तेमालु करे थो, पर ग़रीब जो हक़ अदा करण जे लाइ इंसान तयारु न आहे। अॼु उहो ग़ुरबत जो ज़मानो हले थो। मां उमूमी तौर ते थो ॻाल्हायां, मां मतां जो मदरसे जे लाइ, मुंहिंजे मदरसे में जेकॾहिं को ॾे त बिस्मिल्लाह, न ॾे त पंहिंजे ग़रीबनि में, पंहिंजे हक़दारनि में, पंहिंजे मिटनि खे, पंहिंजे पाड़े वारनि में ग़रीब सफ़ेद पोश ॻोल्हे करे उन्हनि खे उन्हनि जे हथ ते हक़ पहुचायो। अल्लाह तव्हांखे हक़ अदा करण जो सवाब अता फरमाईंदो। ऐं ॿिए नंबर ते तव्हांजो माल पाक थींदो। दोस्तो, इहे जेके 1000-1000 500-500 माण्हुनि वटि मिल्कियत ज़कात जे एतबार सां लखनि जी पई आहे, पर माण्हू उतां जेको आहे 1000 500 5000 10,000 कढी मुतमइन थी वेंदो आहे। ईअं न कयो, हिसाब लॻायो, मूं वटि मिल्कियत 20 लख रुपया आहे, 10 लख रुपया आहे, 10 लखनि जे मथां 15,000 रुपया ज़कात आहे साल जे अंदरि, केरु थो कढे 15,000 ज़कात? पोइ इहे 500 100 1000 5000 विराए करे मुतमइन थी। ईअं न कयो। जंहिंजी ज़मीन उथे थी, जंहिंजो फसल लहे थो, उन फसल ते जेकॾहिं पाणी तव्हांजे पैसनि जो आहे, माना जनरेटर जो आहे, या प्लेटुनि ते थो हले पाणी ज़मीन खे आबाद करण जे लाइ, पोइ जनरेटर, ट्यूबवेल, या वरी तव्हां ढल था अदा कयो पाणीअ जी, गवर्नमेंट खे ॾियो था, उन सूरत में ज़मीनदारनि जे मथां 5% जेको आहे उन माल जी ज़कात अल्लाह जे नाले ते पंहिंजे रिश्तेदारनि खे, ग़रीबनि मिस्किन खे ॾियणु फ़र्ज़ु आहे। सो अज़ीज़ो, मूं अर्ज़ु कयुमि, अल्लाह तबारक व तआला इन वक़्त खे, इन दुनिया खे अल्लाह सी पंहिंजे फर्म बरदारी जे लाइ पैदा करणु फरमायो। तव्हां इज़त वारा आहियो, तव्हांखे अल्लाह सभिनीनि मख़लूक़नि जे मथां इज़त वारो बनाइणु फरमायो। ऐं वरी वॾी इज़त वारा तव्हां उन जे करे बि आहियो जो अल्लाह जी फर्म बरदारी जे लाइ रब जे दर ते हाज़िर थियो था। मां तव्हांजी नियत ते शक नथो कयां, मां उमूमी थो ॻाल्हायां। ईअं न आहे त को तव्हांखे मां मुजरिम सम्झी करे तव्हां ते ॻाल्हायां थो, न, इस्लाह जे तौर ते, उमूमी तौर ते मां ॻाल्हायां थो। अल्लाह तबारक व तआला वटि कंहिंजो अमल अघाइजे, इहा ख़बर अल्लाह जी ज़ात खे। अॻे त पाव, न त मणनि खे बि मोट। जेकॾहिं क़बूल करे त तव्हां मां हिकिड़े अदना में अदना मुस्लमान जो अमल क़बूल करे, न क़बूल करे वॾे में वॾे बुज़ुर्ग पीर जो अमल न क़बूल करे, मर्ज़ी जो मालिक आहे। आयूं सभु हिकिड़ी सफ़ में, एक ही सफ़ में खड़े हो गए मामूदो अयाज़, न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज़। अल्लाह तबारक व तआला वॾो महिरबान आहे, वॾो करीम आहे। अव्हां जे मथां केतिरियूं मुसीबतूं आयूं हूंदियूं, केतिरियूं आज़माइशूं आयूं हूंदियूं, उन वक़्त में तव्हांखे मिट माइट बि कमु न आयो हूंदो जहिड़ो अल्लाह जी ज़ात तव्हांखे कमु आई हूंदी। यकीन ॼाणो, असां ते पाण ते अहिड़ा वक़्त आया, अहिड़ी तकलीफ़ूं आयूं जो पंहिंजा बि हथ कढी विया। उन वक़्त में ॾिठोसीं त रिज़्क़ ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे।
कॾहिं बि अल्लाह तबारक बुख ते माण्हू उथे थो पर कॾहिं बि रब बुख ते न आहे सुम्हारियो। अॼोके वक़्त में असां सभु शाहूकार आहियूं, असां सभु मालदार आहियूं, अल्हम्दुलिल्लाह रब जो शुक्र अदा कंदा कयो, पाण खे ग़रीब न सम्झंदा कयो। गुरबत उहा हूंदी जो जंहिं वटि घर में वेलो मानी खाइण जे लाइ उन वटि अटो कोन्हे, जंहिं वटि मानी न आहे, जंहिं वटि राशन न आहे, उहो ग़रीब असुल। असां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो फज़ल आहे, 3 वक़्त न त 2 वक़्त मानी ड्रॉ करे खाऊं था, पोइ बि नाफ़रमानी, पोइ बि नाशुक्री। छा तव्हांखे ज़रदारी जहिड़ो माल खपे आहे भला? नवाज़ शरीफ़ जहिड़ो, ये भुटनि जहिड़ो अहिड़ो माल खपे आहे? बाबा पंहिंजो हर कंहिं वटि जंहिं वटि जेतिरो माल आहे अल्लाह वटि हिसाब ॾियणो पवंदो। बहरहाल अर्ज़ु कयुमि त अल्लाह साईं क़ुर में बयानु फरमायो त प्यारा इन्हनि खे चओ क़यामत जो इल्मु मुंहिंजे अल्लाह वटि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निशानी ॿुधायूं ऐं पाण संजन फरमायो जंहिं इंसान जी वफ़ात थिए थी उनजे मथां क़यामत क़ाइमु थी वई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मरज़ वफ़ात में हुया, संजन खे एॾो बुखार हूंदो, 15-15 ॾींहं संजन बीमार रहिया ऐं संजन जे चेहरे मुबारक तां पघर जा ईअं असांजो लाटूं निकिरंदियूं हुयूं। एॾी संजन खे जेका हालांकि बख़्शल बख़्शायल पैगंबर जन्नत जो सर्टिफिकेट अल्लाह हिन क़ुर में ॾियणु फरमायो, पर असां आहियूं जंहिंजी का ख़बर न आहे। अल्लाह पाक अल्लाह करे ईमान ते मौत थिए, का ख़बर न आहे त ईमान ते मरूं या बेईमानी ते मरूं, मालूम त अल्लाह जी ज़ात खे आहे न। दुआ त आहे त अल्लाह पाक ईमान जी तौफ़ीक़ ॾे, पर उनजे बावजूद बि परवाह न आहे। ईअं न कयो, अल्लाह जी ज़ात ते, अल्लाह जे दरवाज़े ते अचो, रब जे दरवाज़े तरफ़ मुतवज्जो थियो। हीअ बि तव्हांजी तलब आहे जो जुमे जहिड़ी पंहिंजो वक़्तु कढी करे अल्लाह जे दरबार में हाज़िरी थिए थी। ऐं अहिड़ी तरह आम ॾींहंनि में बि 5 वक़्त नमाज़ुनि में बि अहिड़ी तरह जमा जो इतमाम कयो जीअं जुमे जो इतमाम कयो था। उम्मीद आहे अल्लाह पाक असां सभिनीनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। मुंहिंजो जेको चमल से क़बूल फरमाए।